जेके जवाबदार कातिल आहिनि उहे हींअर ताईं न मिली सघिया आहिनि ऐं ॿुधाईंदी हलां त असांजा जेके क़ौमी कारकुन असां सां गॾु हुया उन्हनि मां 12 कारकुन जंहिंमें ॿ मुंहिंजा पंहिंजा ॿार जेको 17 फरवरी 2024 ते बेगुनाह हिदायत लोहार जो जेको क़त्ल थियो आहे असीं उनजी साफ़ इन्वेस्टिगेशन चाहियूं पिया ऐं असीं चाहियूं पिया त जेके क़ातिल